वगन देर कई आ पीरल। बाबल साईं अस्पताल वियो आ पट्टी कराइण। वञी लड़कियो हूंदो चांवरनि जी लाई ते। लाई? हा बाबल साईं, लाई लाइ वञी लाड़ निकरई। ॻाल्हि था कयो। वॾो को शरारती आई पीरल। लाई लाइ लाड़ वेंदो? मजाक नथो कयांव किबला, सच थो चवांव। लाई ॾिसंदो आ त असुल गिग ई गड़ी पवंदी अथसि। ओ भले बंदूक ताणियोसि, बचाला जो मुड़े लाई ज़रूर वठेव। वगन अथई सचड़ो माण्हू। बस बाबल, नथो चवां बुछड़ो माण्हू आ बगन। छा थो चवीं? बेइज्जती तो करी पीरल पाबोड़ी। भले तुझी भी बेइज्जती थींदी आ छा? सरकारे समझायोसि, न त इन्हीअ लठ सां लालू राय ते रिड़ंदो वेंदो। अस्पताल मां थी आए बगन? जी सरकार, थी आयुसि। सरकार पुछोसि लाई वतई? अरे वरतम बगन लाई न खाए, बगन ही न सड़जे। बस सरकार, थियव पक। बुछड़ो माण्हू आ या सचड़ो न पिया मञो। अरे तू छॾ त सही। बाबल सफन अस्पताल मां गायब थी वियो आ। अस्पताल मां गायब? हा बाबल, उते खतूरियो मिलियो ते इहा ॻाल्हि कई। ॻाल्हि कयाई त ॻोल्हे ॻोल्हे थकिया आहियूं, अतो पतो ई कोन्हे। किथे अगन ऐं शमन त गुम न कयो अथसि? बाबल ख़बर पइजी न सघी आ, बाक़ी गुम आहे इहा पक्का। जे अगन ऐं शमन जी हरकत आ त पोइ सोचणो पवंदो बगन। सामो बिढ़ो, सामो सीने में बर्फ तोड़ी छॾो, कोक रखो। इन तरह बधी रख रखो, सुठो अथव त खोलियो। हकारे मारियो मूंखे, हकारे। शेर पिंजरे में भी शेर हूंदो आहे, शेर। और सफर के लड़कारे लड़ो। अरे लिकी था लड़ो, हाँ? अरे चूड़ियूं ठड़कायो, ॿुधा आवाज़। अरे पतो पवे कंहिं वटि कंहिं दया। खामोश थी रहे हमेशा जे लाइ। चूड़ियूं था पारायूं, चूड़ियूं। ऐं पोती न, पोतीअ सां गॾु नथ बि घुराई अथमि। आवाज़ तव्हांजो सुञातल थो लॻे। हाणे ॿुधायो, ॿुधायो त केरु आयो तव्हां? माण्हू आहियूं, रिजऊं था त शेर खाई न वञे। हाणे शेर खाजी वेंदो खजन वांगुरु, जब हिकड़े में। खाजो नचो, रुक जो चढ़ो चो, रुक जो चढ़ो। चबाणी दे न बटरी बाहर। छपन सां ताती कर वारनि नसुलनि जी दुश्मनी निहारी आ। सफन मरे थो पर झुक थो न। बहुत वेझो आ, बस थोड़ी देर आ, थोड़ी। डंद न टेड़ियो, न टेड़ियो डंद। जेकरे तव्हां मुड़ुस माण्हू आहियो न, हथ खोलियो मुंहिंजा, खोलियो मुंहिंजा हथ, खोलियो मुंहिंजा अखियूं। खबर पवे तव्हांखे हाणे जो हाणे। चुप। हाणे न त वध मद सुभाणे तोखे सभु ख़बरूं पइजी वेंदियूं। थोरो क्यास कयोसि। डंद न टेड़ियो, न टेड़ियो ये डंद दफन थी दो, दफन। अच्छा, मियां नसीर मोहम्मद जे कब्रिस्तान में जेके दफन आहिनि, ये सब तो कया आहिनि? हाँ,
उन्हनि में हिकिड़ो सुराब खान बि दफ़न कयो आहे। जो उन ॾींहं खां चीनी ही शपन शेर मच्छर जे तव्हां जो मांस वॾनि तो रोड़े अञा ई लड़के वञे। अब क्यों रोड़े? हर कल मुंह सोट जेको हाणे हुकुम हुजे मुंहिंजी त दिलि थी चवे त लाइ उमाणियास मलकल मौत वटि त मज़ो चखाएसि। सोट जी सोट। लाइ मलकल मौत ॾे न त बाक़ी लाइ ॿियो कम करणो आहे। ॿियो? हा, हुकुम कर सोट। ॿिन्ही कोॾनि में फायर कयोसि त कोॾनि जूं ठकड़ियूं ठरकी फोर थी वञनिसि त जीअं लाइ बेसाकिन जो सहारो वठे। हुनजी इहा मजाल जो दादन जे नंगनि लाइ इहो तो सोचे। ये चवंदे सोट तीअं थींदो। ख़बर न पवेसि। जी तो सोट। बस नचो ये खुदा जा बंदा। दादन सिर्फ मौला का खौफ काईंदो आहे, मौला खां। पोइ ख़बर छो न पएसि? लोक आङुरियूं खणंदो त छो दादन सॼी उमिरि लाइ खारियुसि। उन्हनि आङुरियुनि जी तेज़ धार वठे छॾींदी हिन अंतर खे। तॾहिं चयुमि त जीअं ख़बर न पवेसि। हाणे वञ ऐं ईअं वञी कर। थी वेंदो ईअं सोट। दादन मौत मौत टरणो नाहे टरणो। यार भलो धणी साईं कोन्हे को कीअं कजे। हालू जेके होया तन सां गदारी थी। हाणे केरु आहे असांजो? चवी जाई थो पर रब त आहे। रब आएसि, रब मथे आएसि, हेठि जमादार जबल आएसि। दबल तां गॾु ज़मीन थमद बि गॾु आहे जमादार। अड़े नीयन ते कने परेशान केस दासा हित करेस ना काट में कूट करोट। बेवकूफ पागल संत बात तादी तम तो तां गॾु दूती न कजे। अलाए तां मुता तई तो वञी। ओ गनोक मां चवेस परेशान छो करेस। हाणे गाल करेस तो तुंजो मतो कुड़ेस चरियो आएस तू। ई बसुट शिकार करने की नहीं परेशान केस। असांजो केस किथे पहुतो केस? केस माना करेस असांखे हथोड़ा खणी हणो बाक़ी या पांजी बिरोई की पाण वट रखो। वलू ने खबर कना जोशना। यार जबल कम जी गाल कर जंहिंमां असांजो फ़ाइदो थिए। असां समझूं भी ऐं हितां छुटूं भी। मिंटना कारम से फटाफट छुटोस। वरी हई हथोड़ो जमादार हिननि ते लहम कलेनि। हिकु तो लाकब में ॿियो ॾीन थधा जन मोती पमियती आहे हिन में तारा। असांजो कम करेस त हिननि जो भी कम थेस न त भली पियो लोड़ेस मुकेश आएस। चओ न जमादार हुकुम कयो। जमादार जीअं चवंदे तीअं थींदो। पक चवेस? बिल्कुलु वाइदो। जे फिरेस ने खबर कना जोशना।
मीरला डॉक्टरनि मोकल ॾिनी आहे पर हे शफ़न लभे ई कोन थो। तो पोइ वञ न ॻोल्हे अचीसि। मां हली कोन थो सघां, बीहण मुंहिंजे लाइ मुसीबत आहे। ॻोल्हे मां अचां, लभे ई नथो। अलाए काॾे गुम थी वियो। किथे भला कावड़जी त न वियो? तो घटि वधि चयो होसि छा? न क़ुरान मां छो ॻाल्हाईंदीसांसि? मूंखे को घटि वधि चयो अथसि जो मां ॻाल्हाईंदीसांसि? ओए थिस छा? अलाए ॿियो काॾे वेंदो? हाणे घणी या गिड़ गिड़ छॾ। अच त हलूं, अच हलूं था ॻोठ। फिरी फिरी पोइ बि वरी ॻोठ ईंदो। चङो हल, अॻियां हली चिंजकी करायो न त पोइ हलूं, देरि थी थिए। वाह चिंगिची थे थी हले, डब्बे खीसे में पाई बि कोन ऐं ही वरी ज़ाल चिंगिची थे थी हले। हल हल त पंध हलूं। हा हा हल हाणे चङो ठाहियो। चोरी झट हणियो न भॼन आहे न, उते जो उते पूरो करे छॾिया आहिनि सभिनी खे। ज़फ़र वार त करे वियो न? हा वार करे वियो। पोइ दुश्मन जो कमु आहे कासिम, लिकी या सिधो विड़ी सघे थो। मां अड़ में हुउसि, हू मूंखे ख़तम समझी हलिया विया। पोइ मूं हुननि जो अघु वठण जी कोशिश कई, पर हू भॼी विया। छॾल एनसी कटराइजे, फैसले में कमी थी। कटराई हथ में एनसी, कटराई हथ में, पर नामालूम माण्हुनि लाइ, हिननि जे लाइ न। सोडल सदाई नामालूम ॾिसन मालूम आहिनि, बिल्कुलु मालूम आहिनि, पर मामूली झड़प में नाला न निभानि। जॾहिं पंहिंजो बलांत करणो आहे न त पोइ ॾिसन नाला छो ॾियूं? हा टोटल सही आहे। वक़्तु अचण ते तव्हां मूंखे त ॿुधायो, तव्हां कमु किथे पहुचायो? पंहिंजे रस्ते सां न आयो सोट। पंहिंजे रस्ते सां न आयो? ख़बर पइजी वञे छा? न ॿुधोसीं त संगार खान सां मिलण वियो हो ऐं उतां उत्तर वारो पासो वठी ॻोठ पहुतो आहे। उत्तर पासे? अरे अॻु वठो सां ॻोठ पहुची वियो त पोइ ख़बर पई सोडल। अॻु में ख़बर पवे हा न त सिधा हलिया वञूं हा। केतिरा पासा मटाईंदो इहो शहबाज़ खान, केतिरा पासा मटाईंदो इहो शहबाज़ खान। नेठ त बुल ते चढ़ंदो न। मुंहिंजी त सलाह संगत वठे ई नथी। कासिम तुंहिंजी सलाह वठजे, पर इहो एब आहे, एब। चोरी ऐं फुर मुड़स जो शान न आहे कासिम, मुड़स जो शान न आहे चोरी ऐं फुर। भला मूंखे इहो त ॿुधायो, हिन महिल ताईं शहबाज़ खान जी सरसी आहे न? हुजे, भली हुजे सरसी, वारो असांजो बि ईंदो। न हू लॾे था वञनि न असां। ज़फ़र खे त ॻोल्हे गेरो बणाइजे, इहो तो हलां करे। इहो छा हला कंदो ईसन? असां शहबाज़ खान जी तलाश में हुयासीं। सोडल खे अकेलो समझी रहड़ ॾेई वियो आहे न, छॾे कोन ॾिबुसि। ईसन छॾबुसि कोन छॾबो हिन ज़फ़र खे। तव्हां ताड़ करे पकड़ियोसि, उन खां पोइ मथो कूड़े गोमो करे मोकिलियोसि त इन ज़फ़र खे ख़बर पए
सोठल जी सट दुश्मन जी निड़िए ते लत कयूं उस्ता अली तार सोट विंझऊं उस्ता वाड वींदो काॾे गुरो करे मोकिल बुस माइटनि ॾे त माइट बि न सुञाणनि। सोडल जो बदलो वठणो आहे त संदसि घर ते हला कजे। मूं चयो न जिते मिले त गीले खंबे खणी अचो चो त सोठल जी झड़प हाथी आंदो न चुले ज़फ़र आहे छा? वीरल ॿीहर इहा ॻाल्हि मूंसां न कजांइ। छो? इहो इन लाइ त मां गैरतमंद आहियां। ना त मुंह में गैरत न आहे। इहो चवण मुनासिब नाहे। बाक़ी हली बेकसूर खदीजा ते दबाव विझण या नूरीअ खे हथ करे तुंहिंजे हवाले करण इहो कम को भी इज्जत वारो न कंदो। नाराज थे तो भले थी। वीरल ज़फ़र दुरुस्त आ। मुंहिंजी भेण कत्ल कई आहे सोढल। हेकर जोश आयो त ईअं ई पलांद कयां पर पोइ जॾहिं ईअं करण लाइ तयार थियुसि न त अंदर जे इंसान औरत ते हथ न खण ईअं ई सोढल जो साव सुरके छॾे। मूंसां ज़्यादती थियल आहे ज़फ़र। ऐं ज़फ़र सां छा थियल आहे? ज़फ़र जी बेगुनाह भेण क़तल थियल आहे। नूरी खदीजा छा कयो आहे ॿुधाए? ज़फ़र पासी खदीजा नूरी लिकाई आहे मुंहिंजे भो खां। माना त तूं खेनि तंग कंदो रहियो आहीं इन्हीअ लाइ बादल वारा तो ते नाराज़ आहिनि। हा नूरी मुंहिंजो हक़ हुई पर मां चवंदुसि त आहे। खदीजा न ॾिनी न त ज़ोर भरियमि खदीजा टारे छॾी आहे। वीरल इन खां मां ऐं ज़फ़र बि तोखे रोकींदासीं। पर मां त चवंदुसि मीरल त इन्हीअ तरफ़ सोचण बंदि कर न त पोइ असां सां गॾिज बि न गॾिबुसि। मीरल हेकलो बि हिम्मत वारो आहे ज़फ़र। इंतहाई बेवकूफ़ आहे छा मीर? शुरूअ खां ई रहियो आहे। अस्सलाम वालेकुम संगत। वालेकुम सलाम। छा आहे जुड़ियल? तोखे ऐं शमीर खे सरदार शहबाज खान घुरायो आहे। इहो ॿुधाए त ख़ैर में? इहा ॼाण नाहे बाक़ी पाण मिलोसीं। ठीकु आहे तूं भले हल असीं मिलंदासीं। चङो यारो यारी अम्मा जी दुआ सां। यारो यारी। निपटी जॾहिं खां वठी वापसि घर में मोटी आई न तॾहिं खां मसला ई मसला। हमला जेल थाणा परेशानी परेशानी। इहो मेणो 20 भेरा त ॾेई चुकी आहीं चाची। 20 छा 30 भेरा चवंदुसि। तूं जॾहिं खां पहुती आहीं न तॾहिं घर ते का मुसीबत आहे। हींअर बि काई ख़बर कान्हे मुंहिंजो सोढल कीअं आहे किथे आहे। ज़फ़र रट हयो या जाई बि कुझु थियसि परेशानी में त मुंहिंजो हाणे अंदर थो सड़े। ॼण मूंखे तकलीफ़ न आहे चाची। हाँ बराबर बराबर ॾिसां पई न तुंहिंजो हाव त चीरजी वियो आहे। ऐं ॾिस त सही वाता त रत थी अचई। वॾी तकलीफ़ अथई ज़ोरी थी हमदर्दी करी। चाची सोढल मूं लाइ सभु कुझु आहे। सोढल जे नाले सां ई त सलाड़ियल आहियां। न चइजां ॿीहर ज़ोरी थी वेचारी वार सियाणी बणिजे त ॾियां इन केपराठी वारी काती पई न हुजे पासे में।
वारसियाणी न आयांस, नंगो आयांस चाची। तू मनी या न मनी, पर इहा त हकीकत आहे न चाची। कान्हे हकीकत त पो मां हिते छो आया, छो रहायूं पईया मुखे? ये तो सोठल जो सुर खराब आ। मां त चाहे थी तू हिते एक घड़ी भी न हुज। त पोइ वठी दे इजाजत, त मां माइटे वञा या तू पाण मुखे वठी हल। चालाक दीदी हां, माइटे ने विधी ऐं माइटन में त तुंहिंजी ज़रीब न वेंदी। हा ॾिस जाए तू हिते किन्नी थी मरदी, रुगो खुदा सोठल ॾे ख़ैर करे। ओ तोखे ॿुधायां थी त माइटन में तू कीअं थी वञी। खैर त है पुट? खैरा वेहो वे मुंबल खैर आ दिलगीर न थी, छो थी दिल न ढी करे। सोठल पुट तू ठीक ताही? बस सोठल ही कुछ भी न थियो आ। तहां बई छा थी ॾिसो मूंखे घूरे घूरे? हा छा थियो आ मूंखे? हलकड़ी रहड़ा आई आ मूंखे, परेशान थी वई हो। कुछ न थियो आ मूंखे। मूमल तू माइटन ॾे थी वञण चाहीं? हा माइटे थी वञी? ही धक तोखे ही धक्को आ? अम्मा इने के तू धक्को थी चए? ज़फर आहे न ज़फर, रंड ॾेई वियो आहे, नंढड़ी रंड जेके रंडड़ी चइबो आहे, रंडड़ी उहा रंडड़ी ॾेई वियो आहे। जहिड़ा जटा छॾ सोढल। मूमल मां झड़ो नथो कयां, को निड़ीअ ते लत तो ॾे न त पोइ मां लुच्छी फतकी निकरी उन जे निड़ीअ ते न हथो ॾियां, इहो तो कयां मां। हा जी ज़फर आयो हो इने मूमल खे खणण। छा चई मां? ज़फर मूमल खे खणण आयो? हा खणेस पियो। हा मूं अदा चयोमांस त हलियो वयो। बस मूमल हिकु लफ़्ज़ वक़्तु न ॻाल्हाए। ज़फर जी हा मजाल जो मुंहिंजे थले ते अची मुंहिंजे नंगनि खे खणण जी कोशिश कई अथई। ऐ फाड़े ज़फर तोखे, ऐ फाड़। शायद तोखे ख़बर न आहे सोठल जी सट, दुश्मन जी निड़ीअ ते लत। गोले गोले थकी थी पियाऊं, खबर न आहे त किथे लिकायो अथव। खथुरिया मुमकिन आहे त शहर में हथी को हुजे? न गुलण, मूंखे मज़र में शक आहे, उन ई गुम करायो हूंदो। मज़र में एतिरो दम ई न आहे खथुरिया। थी सघे थो इस्माइल अकेलो बेहथियार ॾिसी वाक़ियो करे वियो हुजे। हा गुलण, मुंहिंजो बि इहो ई ख़्याल आहे। सब थाक तलाश कया अथऊं, किथे नथो मिले। जे दादन जो हथ थियो त खतरो बि समझिजो गुलण। खतरो संदन ज़िंदगीअ खे चोखो रसी सघे थो। असां बि दादन खे चोखो रसाए सघूं था खतुरिया। इहा बात जी ॻाल्हि आहे।
अवल शफ़न जी जिंदगी अहम आहे इस्माइल। बिला शक अगमी शफ़न के हथ कजे, बाकी मामला बाद जी ॻाल्हि आहिनि इस्माइल। थोड़ो अंदाज़ो कयो छा जो त कहिड़े पासे थी सघे थो। बहितर आहे त हामिद ख़ालिद ऐं काबिल जो पेरो खणिजे, ईंदे वेंदे पोइ ई मालूम थी सघे थो। बहितरीन ॻाल्हि कई। हा न हूअं ॾुखियो थींदो। जेको मिले उनजे पोयां लॻिजे, मालूम थी वेंदो।